आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान न थियो त ॿीहर रोडनि ते ईंदासीं। इमरान ख़ान जो ऐलान। संदसि चवण त एस्टेब्लिशमेंट सां कंहिं बि क़िस्म जी डील न थी आहे। अवाम ऐं इदारनि में विछोटियूं पैदा थियण जे ख़दशे सबबि लॉन्ग मार्च ख़त्म कयो। इम्पोर्टेड हुकूमत खे क़बूल न कयो वेंदो। करप्ट तरीन माण्हुनि खे मुल्क मथां मढ़ियो वियो आहे। पुरअमन एहतजाज जी इजाज़त न मिलण ते माण्हू कावड़ में आहिनि। शहबाज शरीफ ऐं राणा सनाउल्लाह खे मॉडल टाउन वाक़े में सज़ा मिले हा त वरी ज़ुल्म न कनि हा। सुप्रीम कोर्ट तरफा ECL मां कढियल वज़ीरनि जे नालनि जी लिस्ट तलब। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त करप्शन दहशतगर्दी में मुलविस माण्हू ऐं टैक्स बाक़ीदार परॾे नथा वञी सघनि। काबीना कंहिं जे चवण ते करप्शन ऐं टैक्स बाक़ीदारनि वारे रूल में तरमीम कई आहे। फिलहाल ECL रूल्स में तरमीम बाबति फ़ैसिले खे कल अदम करार न ॾेई रहिया आहिनि। कानून ते अमल लाइ कुझु ज़ाब्ता ज़रूरी आहिनि। सेनेट में बि इलेक्शन एक्ट ऐं नैब तरमीमी बिल इतफ़ाक़ राय सां मंज़ूर। मुखालिफ़ जो हंगामो। सेनेट चेयरमैन जी डाइस अॻियां अची नारेबाज़ी। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त समुंड पार पाकिस्तानियुनि खां वोट ॾियण जो हक़ न खसियो वियो आहे। समुंड पार पाकिस्तानी मुआशी तरक़ी में अहम किरदार अदा करे रहिया आहिनि। आम चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो अख़्तियार आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फ़ी लीटर 30 रुपया वाध। अवाम जूं मतियूं मुंझाए छॾियूं। शहरियुनि जो चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े सां महांगाई जो नओं तूफ़ान अची वेंदो। ग़रीब माण्हुनि खे महांगाई खां बचाइण लाइ रिलीफ पैकेज जो ऐलान कयो वञे। कराची वासियुनि लाइ बिजली 4 रुपया 83 पैसा फ़ी यूनिट महांगी। नेपरा के इलेक्ट्रिक लाइ बिजली महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु क़ौम खे ख़िताब करे रहियो आहे। अवाम लाइ रिलीफ पैकेज जे ऐलान जो इम्कान। वज़ीर आज़म सियासी मौशी सूरतहाल ख़ासि तौर ते पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध, चूंड सुधारनि, नैब सुधारनि जे मामलनि ते क़ौम खे एतमाद में वठंदो। शहबाज शरीफ इमरान ख़ान जे लॉन्ग मार्च जे सबबि पैदा थियल सूरतहाल ऐं हुकूमत जे मुस्तक़बिल बाबति अफ़वाहुनि बाबति अवाम खे एतमाद में वठंदो। चोर गॾु थी वञनि त मसइलनि जो हल ॻाल्हियुनि न पर क़ुर्बानीनि सां निकिरंदो आहे। क़ौम खे सम्झी वञणु घुर्जे त ही पंहिंजा मनी लॉन्ड्रिंग ऐं करप्शन केस ख़त्म कराइण आया आहिनि। भारत पेट्रोल 30 रुपया सस्तो ऐं इम्पोर्टेड हुकूमत 30 रुपया फ़ी लीटर महांगो कयो आहे। शेख रशीद। पेट्रोलियम शयुनि जे अघ में इज़ाफ़े खां पोइ डॉलर जे अघ में लाख। इंटरबैंक में डॉलर जे अघ में 2 रुपया घटाई। इंटरबैंक में डॉलर 200 रुपयनि में विकिरो। सिंध हाई कोर्ट तरफा निमरा काज़मी केस में IG सिंध सूमर ते तलब। अदालत तरफा दुआ ज़हरा ऐं निमरा काज़मी खे हर सूरत में पेश करण जी हिदायत। अदालत पुलिस जी अॻभराई रिपोर्ट बि रद्द करे छॾी। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त ॿुधायो वञे त छोकिरियूं छो बाज़ियाब न थी सघियूं आहिनि। IG सिंध ख़िलाफ़ कार्रवाई करण खां सवाइ ॿियो को बि रस्तो नाहे। मेहरापुर जे सहाफ़ी अज़ीज़ मेमन जे क़त्ल केस में वॾी अॻभराई। अदालत तरफ़ां अज़ीज़ मेमन जी हयाती में ॾिनल इंटरव्यू खे जांच में शामिल करण जो हुकुम। सिंध जे तारीख़ी माॻ कारूंजर जबल जी कटाई ख़िलाफ़ नंगर पार्कर में सुजाग फोरम जो मुज़ाहरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त 62 ठेकेदार कारूंजर जबल जी कटाई करे रहिया आहिनि। तारीख़ी विरसे जी तबाही कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। नालेवारो पाकिस्तानी जबल चाड़ू अली रज़ा सत पारां लाॾाणो करे वियो। अली सत पारां अस्पताल में दमदहणी हवाले कयो। सन में कारा इल्जाम हेठि मुड़ुस हथां घर वारी घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल। जवाबदार गिरफ़्तार। पिरियाली वेझो अंबनि जे बाग़ मां नौजवान जो लाश हथ। कोट मीर मोहम्मद मां ठाहियल लाश जी 19 वरनि जे इमरान भंड तौर सुञाणप। तेज़ मोहम्मद बिंडो पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ककड़ भरिसां थर्डी जादू शहीद में शाख मां 30 वरनि जे यामीक बबर जो लाश हथ कयो वियो। वालारिन कश्मीर में भारतीय फ़ौज वधीक 4 कश्मीरियुनि खे शहीद करे छॾियो। 3 ॾींहनि दौरान शहीद थियल कश्मीरियुनि जो अंग वधी 10 थी वियो। न्यूज़ीलैंड जी वज़ीर आज़म जैसंडा ऑर्डन तरफा शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के शानदार भेटा। संदसि चवणु आहे त बेनज़ीर भुट्टो संदसि आइडियल शख़्सियत आहे। हिकु मज़बूत जमहूरियत जी बुनियाद में इदारनि, माहिरनि ऐं हुकूमत में भरवसो शामिल आहे।